अहम खबर शामिल कंदासीं। क़ुबो सईद खान पुलिस कार्रवाई दौरान 23 अफ़गानिन के गिरफ्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। गवादर मोटरवे वटां औरतुनि ॿार समेत 23 अफ़गानिन के गिरफ्तार कयो वियो। पुलिस गिरफ्तार थियलनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे। अव्हां खे अपडेट कयूं पिया अहम खबर जे हवाले सां। क़ुबो सईद खान पुलिस कार्रवाई दौरान 23 अफ़गानिन के गिरफ्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। गवादर मोटरवे वटां औरतुनि ऐं ॿारनि समेत 23 अफ़गानिन के गिरफ्तार कयो वियो आहे। पुलिस गिरफ्तार थियलनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे। अव्हां खे अपडेट कंदा हलूं। क़ुबो सईद खान पुलिस कार्रवाई दौरान 23 अफ़गानिन के गिरफ्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ जमाली खां। रियाज़ आगाह कजो, क़ुबो सईद खान पुलिस कार्रवाई दौरान 23 अफ़गानिन के गिरफ्तार कयो आहे। छा अपडेट आहे हिन बाबति? जी बिल्कुल, क़ुबो सईद खान थाने जे हद में अब्दुल्ला ग्वादर मोटर रोड ते चेकिंग दौरान 17 मर्द 3 औरतूं ऐं 3 ॿार समेत 23 अफ़गानी गिरफ्तार करे मथां पुलिस केस दाख़िल करे छॾियो आहे। SHO अज़हर ने राब्तो करण ते ॿुधायो त खुफ़िया इत्तला मिलण ते ग्वादर मोटरवे रोड ते चेकिंग दौरान हिकु वेगन मां अफ़गानी खुददार मां गैर क़ानूनी तौर ते 17 मर्द 3 औरतूं 3 ॿार वेगन वठण जिन वटि पासपोर्ट ऐं ज़रूरी कागज़ करे वज़ीर अली पठान, सदाकत पठान, मोहम्मद आसिफ पठान समेत 13 ऐं 14 फारनेज एक अदालत 1947 तहत केस दाख़िल करे शराबपोर्ट कोर्ट में पेश कयो। वधीक जांच जारी आहे। जी रियाज़, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।